नासिन हाणे वाखे ॿुधाईंदा हलूं त ख्वाबनि जे शहज़ादे पीपी अॻवान मंसूर वसाण हलंदड़ साल आम चूंडुनि जो ख्वाब ॾिसी वरितो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान बेतमाद रिथ खां असेंबलियूं टोड़े सघे थो। ॿ महीना अहम आहिनि इमरान ख़ान लाइ। हिक खां हिकु बहिरान ईंदो। हलंदड़ साल आम चूंडूं बि थी सघनि थियूं। अॼु ॿाहिरि घुमण वारा सुभाणे जेल में बि थी सघनि था। हालतुनि मां लॻे थो त बेतमादी रिथ कामयाब थी वेंदी। अवां खे नासिन अहम ख़बर ॾींदासीं त सुप्रीम कोर्ट में मीडिया सां ॻाल्हाईंदे मंसूर वसाण चयो त इमरान ख़ान बेतमादी रिथ खां अॻु असेंबलियूं टोड़े सघे थो। संदसि चवणु हो त 2 महीना अहम आहिनि इमरान ख़ान लाइ। हिक खां हिकु बहिरान ईंदो। हलंदड़ साल आम चूंडूं बि थी सघनि थियूं। अॼु ॿाहिरि घुमण वारा सुभाणे जेल में बि थी सघनि था। पीपी अॻवान मंसूर वसाण चयो त मुख़ालिफ़ जा पंहिंजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर बेतमादी रिथ ते सभु मुतफ़िक़ आहिनि। हालतुनि मां लॻे थो बेतमादी रिथ कामयाब थी वेंदी। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। ख्वाबनि जे शहज़ादे पीपी अॻवान मंसूर वसाण हलंदड़ साल आम चूंडुनि जो ख्वाब ॾिसी वरितो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान बेतमादी रिथ खां अॻु असेंबलियूं टोड़े सघे थो। 2 महीना अहम आहिनि इमरान ख़ान लाइ। हिक खां हिकु बहिरान ईंदो। हलंदड़ साल आम चूंडूं बि थी सघनि थियूं। अॼु ॿाहिरि घुमण वारा सुभाणे जेल में बि थी सघनि था। हालतुनि मां लॻे थो त बेतमादी रिथ कामयाब थी वेंदी। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ ड्रॉप कयो आहे इस्लामाबाद में सिंधी न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौहर गांगरे सां। जी गौहर, अपडेट कजो इन हवाले सां। जी, मंसूर वसाण अॼु सुप्रीम कोर्ट में मीडिया सां गुफ्तगू कंदे चयो आहे त इमरान ख़ान लाइ 2 महीना जेके आहिनि उन 2 महीननि में इमरान ख़ान हुकूमत नज़र अचे थी। इमरान ख़ान हुकूमत डिलीवरी करे रही आहे। थोरा सारा मसइला आहिनि आवाम लाइ जी सरकारी आहे। जिन सां सभु न सिर्फ़ु आवाम ताईं थी वियो आहे। इमरान ख़ान हुकूमत बल्कि हुनजी छुटकारो आवाम खे हासिल थी वेंदो। पार्टी गुफ्तगू कंदे चयो आहे त अपोज़िशन जो जेको इताद आहे उहो हुकूमत खे घर अहिड़ो कंदो ऐं इहो सुठो सवाल आहे त अवाम जा जेके मसइला आहिनि उनखे अपोज़िशन न सिर्फ़ु रास्ते में आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी गौहर इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।